अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजो मेज़बान एहसान नारजो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। इस्लामाबाद में एहसान नारजो जी रिपोर्ट मुताबिक़ रावलपिंडी इस्लामाबाद ब्यूरोज़ ऑफ जर्नलिस्ट एसोसिएशन जे अॻुवाणनि सरदार शौकत महमूद, निसार अहमद, PFUG जे अॻूणे सदर, सहाफ़ी रहनुमा अफ़ज़ल भट्ट, रावलपिंडी इस्लामाबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर आसिफ अली भट्टी, जनरल सेक्रेटरी नासिर ज़ैदी जी अॻवानी में वफ़ाक़ी वज़ीर इत्तलात शिबली फ़राज़ ऐं सेक्रेटरी इत्तलात सां दफ़्तर में मुलाक़ात कई, जंहिं में मुलाक़ात में रिब्जा ऐं सहाफ़ियुनि जे तरफ़ां 3 मुतालबा पेश कया विया, जिन में पहिरियों इलाक़ाई अख़बारनि जी 25% कोटा जी बहाली, ॿियो फ़ौरी तौर ते वाजिबुल अदा रक़मूं ॾिनियूं वञनि त जीअं अख़बारी इदारा पंहिंजे वर्करनि खे ईद ते पघारूं ॾेई सघनि, ऐं टियों इलाक़ाई अख़बारनि जी स्क्रूटनीअ जे हवाले सां जारी कयल लेटर वापसि वरितो वञे, जंहिं ते वफ़ाक़ी वज़ीर इत्तलात ऐं सेक्रेटरी इत्तलात वफ़द खे यकीन ॾियारियो त अव्हांजा 3 मुतालबा पूरा कया वेंदा ऐं स्क्रूटनी जो अमल फ़िलहाल मुअतल कयूं था, जॾहिं कोरोना ख़त्म थी त पोइ ॾिसंदासूं। क़ाइदीन सहाफ़त अफ़ज़ल भट्ट ऐं ॿियनि इहो फ़ैसिलो कयो त जेकॾहिं ईद खां पहिरियां मुतालबा तस्लीम न कया विया त ईद वारे ॾींहुं वज़ीर आज़म हाउस अॻियां मुतालबनि जी मञता ताईं धरणो हंयो वेंदो। कंदरा मां अब्दुर्रहमान अंसारीअ जी रिपोर्ट मुताबिक़ रोहिड़ी सखर जा बिल तबाहीअ जे वर चढ़ी विया। ॿेलनि मां वणनि जी कटाई गैरक़ानूनी तौर ते उरूज ते पहुची वई। फॉरेस्ट डिपार्टमेंट जे अहलकारनि जूं 5 आङुरियूं गीह में, हुकूमत पंहिंजूं अखियूं पूरे छॾियूं, फितरत ऐं माहौल खे कापारी धक। इन ॾिस में बहाउद्दीन शेख, समाजी अॻुवान हसन काज़ी ऐं शहरी इताद जे अॻुवान रियाज़ शेख नेशनल प्रेस क्लब कंदरा में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बाअसर माफ़िया ज़िलई फॉरेस्ट ऑफिस सखर इफ़्तिकार आरई खे बदिली कराए छॾियो, जेसिताईं उहो हो त को बि वणु न वढिबो, पर हाणे मौजूदा दौर में वणनि जी कटाई जारी आहे। ट्रैक्टर, ट्रालियूं ऐं लोडर भरे आरामशीरनि ते भुगड़नि मठ ते विकिरो कयूं पियूं वञनि। मटियारीअ मां अवेज़ गुल मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ भटछा थाणे जी हद दरिया खान टालपुर में ख़ासकिली बिरादरीअ जे दरवेश सिफ़त औरत मारिया जी भाउ वहीद ख़ासकिली रिपोर्ट भटछा थाणे ते दाख़िल कराई त बिरादरीअ जे दरंदा सिफ़त इंसार जावेद वलद मुहरम ख़ासकिली संदसि दरवेश भेण सां ज़बरदस्ती ॾाढी कई, जंहिं करे हूअ हमला थी वई आहे। रिपोर्ट दाख़िल थियण खां पोइ ॾुहारी गिरफ़्तारीअ जे ख़ौफ़ खां रूपोश थी वियो, जंहिंखे SHO भटछा मुलज़िम जावेद ख़ासकिली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पिरियालो मां सोबत अली नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ पिरियाले जो भरिसां ॻोठु महमूद ख़ान ओडो जे रहवासी पोरियत ज़ुल्फ़कार अली मीराणीअ जूं 4 न्याणियूं रज़िया, हाकिम ख़ातून, शहनाज़, राबेल बीबी ऐं हिकु पुटु शेर अली मीराणी पुथरार बीमारी में मुब्तला थी विया आहिनि, जंहिं में उन्हनि जूं ॼंघूं फिरी यानी मुड़ी वयूं आहिनि ऐं घुमण फिरण खां लाचार थी विया आहिनि, खट ते पियल आहिनि। हुन जे वालिद ॿुधायो त ॿार ॼमण वक़्तु नॉर्मल हुआ, साल ॾेढ खां पोइ उन्हनि जूं ॼंघूं फिरी वयूं आहिनि। हुन चयो त आउं केलनि ऐं खजियुनि जी मज़दूरी करे पेट गुज़र कंदो आहियां, वसवार इलाज बि करायो आहे पर को फ़र्क़ु नथो पए। हुन सरंदियारनि खे अपील कई आहे त ॿारनि जो इलाज कराए मज़दूरीअ खां बचायो वञे। मलीर मां शहज़ाद कबूल जी रिपोर्ट मुताबिक़ इब्राहिम हैदरी गवर्नमेंट गर्ल्स स्कूल नंबर 3 जी लेडी टीचर बिल्किस उस्मान DEO मलीर ते इल्ज़ाम हयो आहे त उहो कूड़ा केस करप्शन जा हणी मूंखे ब्लैकमेल करे रहियो आहे ऐं गारियूं ॾेई रहियो आहे। बिल्किस उस्मान चयो त आउं DEO ख़िलाफ़ अदालत वेंदुसि। हुन फ़ौरी तौर ते वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त DEO मलीर खे हटायो वञे। सोबुद्रो मां वज़ीर हुसैन सूबरो जी रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब सोबुद्रो में ॻोठु ॿिया मीर मोहम्मद पीरज़ादो जे रवासी जमील अहमद पीरज़ादो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आशिक़ हुसैन सैतो मूंखे पंहिंजी ज़रई ज़मीन विकिरो करे ॾिनी, जंहिंजा हुन 19 लख रुपया मूंखां रोक वरिता हुआ, पर भाइटनि जे एतिराज़ ते हुन चयो त मां ज़मीन न खपाईंदुसि ऐं हुन मूंखे चेक ॾिना जेकी कैश नथा थियनि ऐं जिन ते मूं मेमो बि हणायो आहे, ऐं हू हिन वक़्तु मूंखे धमकियूं ॾियण ऐं ब्लैकमेल करे रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ केसनि में फासण जी कोशिशि करे रहियो आहे। बस वारा मुंहिंजी फ़रियाद ॿुधनि।